सोट ख़बर मैं तो खपाया 8 किलो खीर अथस जे वठी त अॻ में तूं न त सुबुह जो पिड़ी ते वञी खपाया इहो कहिड़ो ज़ुल्म थो करे वरी मैं तो खपाए अदा न्याणी तो उथारियां तो कुंवार ला ॾाज ॾावण त वठणो पवंदो न कुंवार ले चांवर था वठो छो कणक जी मानी अॼुकल्ह कान थी खाए छा फिर तोखे ॻाल्हाइण जो वॾो लाचार आहे तूं न ॻाल्हाए त मज़ो ई न अचे आचार आचार नहीं शिकार पुरारो भलो आहे 100 रुपए में हिकड़ी बरनी था ॾियनि बाबा भाऊ हिन सां न ॻाल्हाए यार ईमान जो सॻो पियो आहे मुंहिंजी बि नथो ॿुधे छा था चओ थोरो तेज ॻाल्हायो न मां बि त ॿुधां अरे हाणे तूं चुप कर ने भागा तुंहिंजी शादी लाइ त सोचूं मुंहिंजी दादी जे बारे में सोचो था मां कहिड़ो ॾोह कयो आहे मां कहिड़ो ॾोह कयो आहे वॾी फिल्म आहे साणो थो करे छॾे हिन फिल्म खे छॾे तूं वारी फिल्म बि आई त उतां ते मुंहिंजी फिल्म मौलू आयो मिंठू पियो करे मूंखे बाबू परचाए अदा बचण मां कहिड़ी कावड़ जेकॾहिं हाणे अचे न चइजो त घर अचे मां परेशान वेठी अथसि अरे छोरा हाणे उथ वञ घर में चांहि खणी आ था खणी जा अदा चांहि जी ज़रूरत कोन्हे मां हाणे वेंदुसि अबे वे चांहि त पीती वञे न चांहि हेड़े जा फिरे चांहि केला मूंखे कमु यादि अची आहे मां हलाए हा हिन कोड़े जा फिरे चांहि पीती वई अब छा त चई यार कीअं या ढुक छा हुई सुची भला ने भगवान सपा ने भगवान हा सफ़ा अलाए छा आहे मां बेठो ई वञी तूं कॾहिं ॻाल्हाए बेठो ई वञी सदा है